अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु तव्हांजे लाइ हिकिड़ो नायाबु वाक़ियो खणी आयो आहियां। उस्ताद जलाल चांडे जे परिस्तार साईं मोहम्मद क़ासिम लगारी साहिबु इहो वाक़ियो असां सां बयानु कयो, जेको हुन पंहिंजे माना मुशाहिदे सां ॾिठो, पंहिंजे अखियुनि सां ॾिठो। दोस्तो, साईं अब्दुल अज़ीज़ चाटर जे हिकिड़ी वीडियो में साईं मोहम्मद क़ासिम लगारी साहिबु कुझु ॻाल्हियूं कयूं जिन जी यादगिरी तव्हांखे ॿुधायूं था। दोस्तो, उस्ताद जलाल चांडे उहो फ़नकार हो, उहो कलाकार हो जंहिंखे आवाम तमामु घणो चाहींदी ऐं दिलि में सांडींदी। ऐं जॾहिं बि उन्हनि जूं शादी मुरादियूं जेके बि थींदियूं दावतूं असांजे सिंधी माण्हुनि में, त उस्ताद जलाल चांडे खे माना घुराईंदी पंहिंजे दावत में। ऐं उस्ताद जलाल चांडे खां सवाइ जेका पंहिंजे काजनि खे शादियुनि खे माना अधूरो सम्झंदा, त माना उस्ताद जलाल चांडे माना असांजी शादियुनि में शरीक थींदो, त माना उहा असांजी वॾी दावत हूंदी ऐं वॾो काज हूंदो। ऐं हुन खां सवाइ जेको आहे पंहिंजे दावतनि खे माना अणपूरो सम्झंदा। ऐं उस्ताद जलाल चांडे खे माना वॾी चाह मां मोहबत मां ऐं दिलि सां उस्ताद जलाल चांडे खे माना पंहिंजूं दावतूं ॾेई करे घुराईंदा हुआ। ऐं पोइ हुन ते तमामु घणी घोर बि कंदा हुआ ऐं वॾी मोहबत ॾींदा हुआ ऐं उस्ताद जी वॾी ख़िदमत कंदा हुआ। इहा उस्ताद जलाल चांडे सां माना सिंध जे माण्हुनि जी मोहबत हुई, अक़ीदत हुई, एतिराम हो ऐं प्यारु हो, जेको सदियुनि खां हो माना उस्ताद जलाल चांडे सां तमामु घणी मोहबत कंदा हुआ। एतिरी मोहबत सिंध जी आवाम ॾिनी माना जेतिरी कंहिं बि न ॾिनी, ऐं अॼु ताईं ॾेई रही आहे। दोस्तो, हाणे हिते बि उस्ताद जलाल चांडे खे वॾी मोहबत में, चाह में ऐं प्यार में घुरायो वियो। ऐं अॻु में उस्ताद जलाल चांडे खां माना टाइम वरितो वियो, पोइ शादी जा बि उहे ई ॾींहं मुक़ररु कया विया ऐं उन तारीख़नि ते माना उहे कार्ड छपिया त भाउ फलाणे ॾींहं ते दावत आहे, त हाणे कार्ड बि उन हिसाब सां छापणो आहे। दोस्तो, 1976 धारे आज़मज़ोर जी शादी में उस्ताद जलाल चांडे जो दादू ॾांहुं रवानो थियो। दोस्तो, दादू में जॾहिं रवानो थियो उस्ताद जलाल चांडे, त उन वक़्त में जेको दोस्तो दरिया खे पुल न हुई, पोइ उस्ताद जलाल चांडे जो जेको आहे ज़ौरनि जी शादी हुई, आज़म ज़ौर जी, त उन जी माना दावत ते वञे पियो। हाणे उते जेको आहे पासे में जेको आहे खोखरनि जा घर हुआ। दोस्तो, उहे खोखर जेके हुआ उहे मौलाना माण्हू हुआ, मौलाना टाइप जा माण्हू हुआ, जेके माना ॻाइण वॼाइण खे तमामु नापसंदि कनि पिया ऐं हुनखे पसंदि कोन पिया कनि ॻाइण वॼाइण खे। पोइ उस्ताद जलाल चांडे जो जेको आहे हाणे होॾां रवानो थियो शादी में शरीक थियण जे लाइ। हाणे उस्ताद जलाल चांडे जेको आहे ॿेड़ी में माना चढ़ियो, त ॿेड़ी ते जॾहिं रवानो थियो त उस्ताद जलाल चांडे माना ॿेड़ी में ॻाइणु शुरू कयो ऐं ॻाईंदो पिया आयो, ॿेड़ी में ॻाईंदो पिया आयो। ऐं साॻी वाट ज़ोरनि चयो त हीउ ॾोहिड़ो ॿुधा, हीउ ॾोहिड़ो ॿुधा। उस्ताद जलाल चांडे सॼी वाट उन्हनि खे माना ॾोहिड़ा ॿुधाईंदो पियो अचे, कलाम ॿुधाईंदो पियो अचे। ऐं ॿेड़ी ते माना हिकिड़ो महफ़िल जो समा लॻो पियो, उस्ताद जलाल चांडे माना ॿेड़ी ते ॻाईंदो पियो अचे। पोइ वरी सॼी वाट माना उस्ताद जलाल चांडे ॻाईंदो आयो। त दोस्तो, इहो माना शौक़ु हो, इहो शौक़ु हो। ऐं उस्ताद जलाल चांडे जेको माना कलाम हुते ॻाए पियो त छॾे तूं जो वींदे मुंहिंजो छा हाल थींदो, माना इहो कलाम हुजे। दोस्तो, इहो शौक़ु ऐं उस्ताद जलाल चांडे जी माना जवानी हुजे। दोस्तो, ज़ोरनि जे पासे में जेको आहे खोखरनि जा घर हूंदा हुआ, पर हू थोरो मौलाना माण्हू हूंदा हुआ। ही जीअं ई वेठो महफ़िल में त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में कलाम चयईं, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो। इहो कलाम ऐं उस्ताद माना घणो ॻाईंदो। शुरू में इहो कलाम ॻायईं, मथां वरी ॿियो कलाम ॻायईं, घोट चढ़ घोड़े मोहम्मद तोखे वठणु आयो आहीं। इहे कलाम ॿुधी करे मौलाना जेके हुआ उहे हड़ी मौलाना जेके घरनि मां निकिरी आया। दोस्तो, घरनि मां निकिरी आया ऐं छो त माना उस्ताद जलाल चांडे जेको आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे शान बयानु कयो, सिफ़त ॻाई, त मौलाना माण्हू हुआ ॾाढा ख़ुशि थी विया। उन्हनि खे ज़हन में हो त उस्ताद जलाल चांडे त माना कलाम ॻाइण वारो माण्हू आहे, रागी माण्हू आहे
ऐं हिन जो नबी शान सां हिन सां छा वञे, हुनखे ख़बर न हुई त उस्ताद जलाल चंद जेको आहे फ़नकार हुजण बावजूदि हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पंहिंजे नबी पाक जो माना आशिक़ हो ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माना परिस्तार हो, दीवानो, ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माना उशाक हो। हाणे से हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो माना आशिक़ रसूल थी उस्ताद जलाल चंद जेके माना अहिड़ा कलाम ॿुधाया, ॾोहिड़ा ॿुधाया त मौलवी माण्हू बि ख़ुशि थी विया ऐं हुननि चयो त यार भई ॾिसी अचूं। पोइ उस्ताद जलाल चांडीअ ते माना हुते आया, पोइ उस्ताद जलाल चांडीअ ते माना वॾी घोर कयऊं। हाणे उस्ताद जलाल चांडीअ माना हिकिड़ो नसीब वारो माण्हू हो, हुनजो नसीब वॾो हो, लक वॾो हो। पोइ उहे जेके मौलवी आया त उहे बि माना उस्ताद जलाल चांडीअ ते माना पैसा घुरण शुरू थी विया ऐं तमामु घणा पैसा घुरियऊं दोस्तो, ऐं वॾा ख़ुशि थिया ऐं हैरत में पइजी विया त उस्ताद जलाल चंद माना अहिड़ा कलाम ॿुधाया जेके नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान माना जॻाए छॾियूं। दोस्तो इहो उस्ताद जलाल चंद जो जंहिंखे माना जग ॻायो। दोस्तो उस्ताद जलाल चंद खे माण्हुनि चयो त उस्ताद जे पासे न मौलवीअ जे घर न इहे कलाम ॾाढा वहूं वेंदा आहिनि, माना कलाम ॿुधंदे ई कोन्हे न। उस्ताद जलाल चंद चयो त बाबा देखो मैं कलाम पिया ॻोल्हां, पीछे कीअं अची पे लहंदे आहिनि, देखो ये मेरे कलाम को ॿुध सनई थी, देखो सनई ऐं पैसे बि घुरे सन। साईं पोइ थियो बि ईअं जो उस्ताद जलाल चंद जीअं ई नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जेके कलाम ॻाइणु शुरू कया, निर्मल नबी असांजो सरदार बणिजी आयो, माना माण्हुनि जी झूम मचिजी वई न, ॻोठनि जा ॻोठ गॾु थी विया, अवाम एॾी गॾु थी वई साईं, नबी जा आशिक़, नबी जा चाहींदड़। हाणे मुला बि गॾु थी विया, मौलाना सभु गॾु थी विया साईं। ऐं वरी ॿियो कलाम ॻाई त माना घोड़े चढ़ घोट चढ़ घोड़े, माना पोइ बि अवाम गॾु थी वई वॾी। दोस्तो साईं क़ासिम लगारी जेको आहे उस्ताद जलाल चंद जो माना सचो पको परिस्तार आहे ऐं उस्ताद जलाल चंद जो चाहींदड़ आहे, मदा आहे, दीवानो मस्तानो आहे। ऐं उस्ताद जलाल चंद जा रिकॉर्ड खणी साईं अब्दुल अज़ीज़ चाचड़ साहिब खे ॾिए थो त बाबा मुंहिंजा हे पहिरीं जा रिकॉर्ड आहिनि, तूं पंहिंजी चैनल ते हणा, अब्दुल अज़ीज़ चाचड़ चैनल ते यूट्यूब ते ॾेखार। ऐं पोइ अहिड़ा अहिड़ा नायाब रिकॉर्ड खणी थो अचे जेके प्राइवेट महफ़िलूं माना जंहिं कंहिं ॿुधियूं न हुजनि, माना उहे जमा करे रखे थो, अॼु ताईं माना सांढे पियो रखे। ऐं पोइ हुनजी ख़्वाहिश इहा आहे त माना उहा महफ़िल लॻी वञे ऐं पोइ सॼी दुनिया हुनखे ॿुधे। सलाम आहे साईं अहिड़े परिस्तार खे, सलाम आहे। दोस्तो मां सम्झां थो हीउ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजे वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो ऐं असांजी चैनल कामरान जानी सिंधी खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। महिरबानियूं। अल्लाह हाफ़िज़ दोस्तो।